साईं मुंहिंजा सुर खंभात में दुनिया जे हूअं त खंभात खां सवाइ पर हूअं दुनिया जे अक्सर शाइरनि तोड़े आम माण्हुनि जॾहिं बि पंहिंजे पिरीं महबूब या औलाद पुट वग़ैरह जी का वधि में वधि तारीफ़ कई हूंदी त उहा हीअ आहे त मुंहिंजो सॼणु चंड जहिड़ो आहे, या वरी अञा बि हद खां बि वधि त मुंहिंजो महबूब त चंड खां बि वधीक सुहिणो आहे। यानी जेकॾहिं छेड़ो अची वियो त पोइ मुंहिंजो महबूब चवंदासीं त चंड खां वधीक सुहिणो आहे, हसीन आहे। पर असांजे लतीफ़ जी त ॻाल्हि दुनिया खां ई निराली आहे। जॾहिं हू पंहिंजे पिरीं लाइ चए थो त ऊंदाही अधु में पिरीं पसायो पाण चंड कतियुनि साण पेही वियो पड़लाव। ऊंदाही राति में अधु राति जो जेकॾहिं पिरीं थो पंहिंजो ॿाहिरि निकिरे त चंड जेको आहे सो कतियुनि समेत पड़लाव में थो पइजी वञे, धुंधरो थो थी वञे। ऐं सिर्फ़ु हिते बसि नथो करे लतीफ़ साईं, हू त चंड खे पिरीं ॾांहुं कासिद बणाए पियो मोकिले चिठियुनि चपाटियुनि सां, ऐं सो बि इन ताक़ीद सां त आऊं जे ॾींहुं सनिया से चंड पल ॿध कैज हाल हबीब खे नेई निवेड़े कंध तो तेॾां ई पंध जेॾां हाल मासो। ऐं इन चंड खे महबूब जे अदब जो ताक़ीद थो करे, सो तुम ॾिसो कि चङा चंड चइज सनिया खे सॼणे, मथां अङण उभरी पिरियां जे पैज, झीणूं ॻाल्हाइज पेरे धरे असरा। छा त मुर्शिद जे लतीफ़ जे तख़यल जी परवाज़ जो कमाल आहे त पहिरीं ए चंड तूं वञी उन्हनि जे अङण ते पहुच, पर पोइ तूं महबूब आॾो ॻाल्हाइज बि झीणूं, ऐं सो बि कीअं त पहिरीं मुंहिंजे पिरीअ खे पेरें पइज। यानी महबूब आॾो, यानी जॾहिं असीं प्राइमरी में पढ़ंदा हुआसीं त कंहिं सबब जे करे बीमारी या ॿिए कंहिं सबब जे करे बुख़ार जे करे मोकल जी ज़रूरत दरख़्वास्त कंदा हुआसीं त उन जे आख़िर में लिखंदासीं अर्ज़दार न लिखंदा हुआसीं वाधू हद अदब, ऐं पोइ हेठि लिखंदासीं अर्ज़दार XYZ। मुमकिन आहे त उनजो सबबु लतीफ़ साईं जो इहो ई बैत हुजे, जीअं लतीफ़ जी ॿोली।